शाह साईं जो सुर घातू बि समुंड सां लाॻापियल सुर आहे। हिन सुर में समुंड, लामहदूदियत, बेअंत वुसतनि ऐं अणॾिठे जे डपु, दहशत ऐं इसरार जी अलामत आहे, जंहिंमें कारा कुन था कड़कनि ऐं मौत छप हणी वेठो आहे। को जो कहर कलाच में घिड़े जो ने ख़बर कोन ॾे त रिछ कुॼाड़े रंढिया, जिते घण ॼाण मुंझी था पवनि ऐं मतारनि जी मत मारिजी थी वञे। शाह जो हीउ सुर संदसि लोक दास्तान वारनि ॿियनि सुरनि वांगुरु मशहूरु दास्तान मोरड़ो मांगरमच्छ ते ॿधलु आहे। ऐं जीअं शाह नूरी जाम तमाची जे सुर जो उनवान हिकिड़े क्लासिकी राग कामोद ते रखियो आहे, ईअं हिन सुर जो उनवान बि शाह लोक दास्तान वारे उनवान बदिरां घातू रखियो आहे। घातू कंहिं राग जो नालो न आहे, पर जीअं त मोरड़ो ऐं मलाह मांगरमच्छ खे था मारीनि, उन करे शाह हिन सुर जो नालो घातू रखियो आहे, जंहिंजी माना आहे मारण वारा। उहा साॻी माना मुहाणो अखर जे बि आहे। मुहक़क़िन जो चवणु आहे त उहो लफ़्ज़ शाह करीम जे हिन बेत मां खंयो आहे। सुध न सुॼे साटीअ कुन कलाची पार, कुझु ॿेड़ा तड़ निहार, घातुनि सना मकड़ा। उहो बि चयो वञे थो त शाह करीम खां अॻु असांजे क्लासिकी शाइरनि मां कंहिं बि शाइर जे कलाम में मोरड़े जे दास्तान बाबति को इशारो नथो मिले। शाह करीम पहिरियों शाइर आहे जंहिं उन मौज़ू ते बेत चया आहिनि। कलाची जे कुना मोटी कोन आयो, किनी रिछ विञाया, किनी तोबहता। मुहक़क़िन जो उहो बि चवणु आहे त हिन लोक दास्तान बाबति समन जे दौर जे हिकु गुमनाम शाइर जो बेत मिले थो, जेको बि शाह जे सुर घातू में शामिलु थी वियो। उहो बेत शेख चूहर जी समाज महफ़िल में पढ़ियो वियो हो। डॉक्टर बलोच साहब जे ख़्याल में उहो बेत 1504 ईस्वी खां अॻु समन जे दौर जो आहे। उहो बेत हीअ आहे: को जो कहर कलाच में घिड़े सो निय, ख़बर कोन ॾे त रिछ कुॼाड़े रंढिया। आमतौर ते चयो वेंदो आहे त शाह जो हीउ सुर इंसान जे अंदरि जे हैवान खे मारण ऐं बुरे ते बच करण जो सुर आहे। पर आगा सलीम चवे थो त मुंहिंजे ख़्याल में ईअं न आहे, छाकाणि त सारे सुर में मेकर खे मारण बाबति रुॻो हिकिड़ो ई बेत आहे: घोरींदे घोर पिया अघोर घोरियाऊं, मेकर मारियाऊं मलाहनि मुंहुं सनरा। ऐं बुरे ते बच बाबति बि हिकिड़ी वाई में ई रुॻो हिकिड़ी सिट आहे: काहे वञो नाखा करियो बुरे ते बच। कहाणी जो मरकज़ी किरदारु मोरड़ो जेको बुरे ते बच करे उनखे मारे थो, उनजो बि रुॻो हिकिड़े बेत में ई ज़िक्र आहे। आगा सलीम चवे थो त मुंहिंजे ख़्याल में हिन सुर जो बुनियादी मौज़ू लामहदूदियत ऐं अणॾिठे जो डपु ऐं इसरार आहे। अॻियां वारे बेअंत अछ में कुननि जो कड़को आहे ऐं मांगरमच्छ आहिनि। उन अछ मां सलामती सां पार लंघणो आहे। उते सभु रिश्ता नाता बेमाना आहिनि। एॾां वञण लाइ रिछ रंगणा आहिनि। जां घिड़ंदा घातू आहे, तां रिछनि ॾियो रंग, सगायूं ऐं सन कलाची केर करे। एॾां उसण ऐं मच्छ खे मारण लाइ ॿिए नूह जी तयारी करणी आहे। हीअ त गोॾे ॿोड़ पाणी में ॼार विझी वेठा आहिनि ऐं सम्झनि था त उते मच्छ मरंदा, जॾहिं त अञा ओड़ाह अॻाऊं थियो। जीअं झुॻा पाईं झोल में, ईअं न मरंदा मच्छ, सबर धार समुंड जा के राऊं रंगी रछ, ही छारूं ऐं छछ अञा ओड़ाह अॻाऊं थियो। ऐं ॿी जेका हिन बेत में ॻाल्हियूं हिन सुर में आहिनि त शाह साईं जीअं त उमीद अक़ीदो जो शाइरु आहे, उन करे वॾे वेसा सां चवे थो त जेतोणीकि अॻियां कुन कड़को ॾाढो, अॻियां अथव अछ, पर तॾहिं शाह साहिबु चवे थो त अदियूं अब्दुल लतीफ़ चए सभु लंघंदा रछ। के बेत वरी उन जे इसरार में गुम थी वञण वारनि खां पोइ जे हालतुनि बाबति आहिनि, जिते घोरियो घातू ऐं तिते वारीअ बुठ, ससें साठी मुठ, सर सुको सूंघी विया। संदुनि वञनि जे विछोड़े जो ग़म ऐं इंतज़ार जो मंज़रनामो बि हिन सुर में चिटियलु आहे। उभी उसड़ा उस में झले कुन कनार, घातू घर न आया, वॾी लॻिन वार, हुयसि जिनी हार से मोड़ी चढ़िया मकड़ा।
खिली जा खीकारिया त साथी संग न कनि, वारियो वहट वञनि किन सभागनि सामुआ। मुंहुं धारा मछड़ा अला घातू आण, मियाँ मदारनि सी कादर विझो काण, हथ मुंहिंजे हाण कदर लधो चंदरी। आगा सलीम चवे थो त शाह जो हीउ सुर बि माण्हू जी हयाती खां मौत ताईं ऐं संदो अंदरि जे सफ़र जो सुर आहे।